अम्मा हिन ॻाल्हि जो ज़िक्र कंहिंसां बि न कजां। मुंहिंजो पुटु घोट पियो थिए, हिन जो ज़िक्र कंहिंसां बि न कया। या कहिड़ी शादी आहे? मजबूरी आहे अम्मा, मजबूरी। रईस जो इहो ई हुकुम आहे। ऐं तूं गुलाब सां बि ज़िक्र न कजां। अरे अम्मा, मां त शायदि ज़िक्र बि न कया, पर सम्झां थी त छोरीअ खे का भुणका आहे। चांहि ठाहिण वक़्तु हुनजा कन ई हेॾा हुया जॾहिं तो मूंखे ॿुधायो। अम्मा जेकॾहिं हुनखे कुझु ख़बर बि आहे त उनखे बि सख़्ती सां झले छॾिजां त कंहिंखे कुझु बि न ॿुधाए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।